कराची अफ़गाननि जी आबादकारी ख़िलाफ़ ऐं ग़ैर क़ानूनी परॾेहनि जी नेकाली लाइ सिंध नेशनल पार्टी पारां SNP हाउस सोराब ॻोठ टाउन खां बिस्मिल्ला चौक लासी ॻोठ ताईं एहतजाजी रैली कढी मुज़ाहिरो कयो वियो। रैली जी अॻवानी सिंध नेशनल पार्टी जे मरकज़ी सीनियर वाइस चेयरमैन रमज़ान बुलेदी, नियाज़ बुलेदी, सरदार लखारी, जान मोहम्मद फुलपोटो, DM ख़ासकेली ऐं ॿियनि कई। रैली में शरीक कारकुननि धारी आबादकारी ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। उन मौक़े ते रैली खे ख़िताब कंदे रमज़ान बुलेदी, नियाज़ बुलेदी ऐं ॿियनि चयो त सिंध असांजो हज़ारे सालनि खां तारीख़ी वतन आहे, जंहिंजा वारिस सिर्फ़ सिंधी आहिनि। सिंध अंदरि पनाह वठी कारोबार कंदड़ अफ़गान पनाहगीर सिंध में अमन अमान जी सूरतहाल खे ख़राब करण जा ज़िम्मेवार आहिनि। उन्हनि वधीक चयो त ग़ैर मुल्की पनाहगीरनि जी नेकाली लाइ उर्दू ॻाल्हाईंदड़नि खे बि आवाज़ उथारणु घुर्जे। वफ़ाक़ी हुकूमत सिंध हुकूमत खां अफ़गान ग़ैर क़ानूनी परॾेहनि खे फौरी तौर ते सिंध मां नेकाली जो मुतालबो कयो आहे। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।